दोस्तों नमस्ते, मां आया मां जो पैरोस के रामदास के दोस्तों छाला खुश है। अॼुकल्ह जिते किथे आम ख़ासि आहे हर हंधि ऐं ख़ासि करे फेसबुक ते त एतिरा वाक़िया थियनि पिया छापंदा आहियूं रोज़ रोज़ानी नयूं ॻाल्हियूं रोज़ानी नया मसइला ऐं यकीन कंदो फेसबुक हलाईंदे ॾुख थो थिए, परेशान थी थो वञा, उन करे दिलि थी चवे थो फेसबुक ते रहां। किथे ख़ुदकशियूं पियूं थियनि त किथे पंहिंजो छोकिरियूं नियाणियूं नंढियूं ॿार उहा पिया थियनि, नंढियूं 14 सालनि जूं 16 सालनि जूं मुस्लमान पियूं थियनि, ॾुख थो थिए। छा कजे उनजो कारण बि अॼुकल्ह छा ॻाल्हि जो मोबाइल टच अची विया आहिनि। अॼुकल्ह ॻोठ जा पाड़ेसरी ॿार नौजवान छोकिरियूं छोकिरा गॾु वेही गाना वाना ॿुधंदा पिया हूंदा आहिनि, ख़ुदा उमिरि जो शमली मीराली जो या पोइ फिल्म ॾिसंदा पिया हूंदा आहिनि, पर असल में फिल्म या गानो कोन हूंदो, हुन में ॿियो कुझु हूंदो आहे, उहो ॾिसंदा रहंदा आहिनि ऐं उन ॾिसण सां ई इंसान जी हवस ख़राबु थी थी वञे ऐं उन जी नियत ख़राबु थी वञे ऐं उन खां पोइ उहे ग़लति कमु वठंदा आहिनि। ऐं के अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजा ई पाण में ग़लति कमु करे वठंदा आहिनि, उन जो नतीजो बुरो निकिरंदो आहे। पोइ ख़बर पवंदी आहे त उहो फलाणे शाख फलाणी शाख मां हिकिड़ो ॿार जो लाश मिलियो, उहो लाश कंहिंजो हूंदो आहे बसि अव्हां सम्झी सघो था, मां सम्झी सघां थो, सॼी दुनिया सम्झी सघे थी। अहिड़ा वाक़िया हुन मां कई थियनि पिया ऐं तंहिंखां सवाइ जेको असां दरमेला रखूं पिया न, लाज़मी कोन्हे मुस्लमाननि सां बि ऐं मां उहो बि न चवंदुसि मुस्लमान ख़राबु आहिनि, मुस्लमान तमामु बहितरीन दोस्त आहिनि। हा, के असांजा हिंदू बि आहिनि, तमामु गंदा आहिनि, तमामु बेकार आहिनि, उन सां दरमेल रखंदा हू नियत में रोलो रखंदा आहिनि ऐं बहितरीन उहा थींदी। त अॼुकल्ह अहिड़ो दौरु अचे पियो जो रिश्ता ई नथा निभाए सघूं, असीं पंहिंजा रिश्ता ई नथा निभाए सघूं, सो दरमेला कीअं था निभाए सघूं। त दोस्तनि खे गुज़ारिश कंदसि त पहिरीं त जेके इहे मूंखे ख़बर आहे मोबाइल त कॾहिं बि जुगाड़ अची विया आहिनि, हाणे कॾहिं कोन थियनि, पर छोकिरी छोकिरे खे गॾु वेही ॾिसण खां मना कयो वञे, दरमेलनि खां परे कयो वञे। इंशाअल्लाह पूरी परे कोन हूंदो जो सिर्फ़ु सही थी वेंदो। ऐं अॻुवा हा, ख़ुदकशी जे बारे में ॻाल्हाईंदो पियोसि। हा, ख़ुदकशी असल में माण्हू छो कंदो आहे, ख़ुदकशी जा ॿ कारण आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त अव्हांखे मां बि शेयर कराए छॾियां त मां बि कंहिं टाइम ते ख़ुदकशी करण वारो हुउसि ऐं मुंहिंजो बि पको इरादो थी वियो त मां ख़ुदकशी करियां। ऐं मूंखे चोतरफ़ रस्ता जेके बि माना ॻाल्हियूं वग़ैरह सभु मूंखे नज़र अचनि पिया, रस्ता बंदि थी विया आहिनि, दोस्ती वारो रस्तो बंदि थी वियो आहे। अॼुकल्ह दोस्त चवंदा आहिनि त यार तूं मूंखे चवीं आहे त मुंहिंजो मसइलो तुंहिंजो हल करे ॾियां, तोखे मरण न ॾियां, अलाह ताला तुंहिंजी जॻह ते आऊं मरी वञा। पर दोस्तो उहो टाइम हूंदो आहे जो बिल्कुलु हू तनाव थी वेंदो आहे, मुंहिंजो को बि साथी, को बि दोस्त, को बि बिरादर कोन हूंदो आहे ऐं बसि उहो ई चवंदो आहे त आऊं ख़ुदकशी करियां ऐं उनखे उहो ई दरवाज़ो न रहंदो आहे त आऊं हाणे ख़ुदकशी करियां, ॿियो को गुज़ारो कोन्हे। मां बि ईअं ई हिकु ॾींहुं बोतल ज़हर जी खणी निकिरी वियसि पीअण लाइ, बसि ज़हन में उहो ई हो त हाणे जीअणो त आहे ई कोन्हे। बसि ईअं ई बोतल खोलियुमि, हे कयुमि, थोरो मामूली डुक भरियुमि, खारो लॻो, मां चयो यार हीअ त तमामु ख़राबु शइ आहे, हीअ त पी त मूंखां त पीबो ई कोन त मरदसि कीअं, पर दिलि उहा चए पई पी वठ, बसि मर, ॿियो जान छॾिजो, जान खे छा कंदे तूं, तुंहिंजो हिते को धणी साईं कोन्हे, तुंहिंजो माइटु कोन्हे, तुंहिंजी भेण कोन्हे, तुंहिंजो भाउ कोन्हे, तुंहिंजो दोस्त कोन्हे, तुंहिंजो माउ कोन्हे, तुंहिंजो पीउ कोन्हे, बसि हीअ बोतल ई तुंहिंजी आहे, बसि हिनखे गड़का, हीअ दुनिया संसार। पर सोचियुमि यार ॾुख आहिनि न, आख़िर वेंदा हलिया कंहिं ॾींहुं, ज़िंदगी आहे त ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि ऐं उन्हनि सुखनि सां ई ज़िंदगी आहे। ऐं यकीन मानियो त मूंखे त एतिरे क़दुरु ॾुख वणंदा आहिनि जो मां छा ॿुधायां तव्हांखे। हा, उहा ई उमेदु हूंदी आहे त ॾुखनि पुठियां सुख ईंदा ऐं जॾहिं मूंखे सुख ख़ुशी हींअर जॾहिं बि ईंदी आहे त मूंखे उहो परेशानी हूंदी आहे यार हींअर मां ॾाढो ख़ुशि आहियां, को बि टेंशन कोन्हे, पर ईअं ई महसूसु कंदो आहियां त क़रीब ॾुख अचण वारा आहिनि ऐं हीअ ख़ुशियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। दोस्तो जॾहिं ख़ुशियूं अचनि त ॾुखनि खे यादि करियो ऐं जॾहिं ॾुख अचनि त ख़ुशियुनि खे यादि करियो। उन करण सां असांजो ई जहान